बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। हमारी सी रहे हो टाइम न्यूज़ जो प्रोग्राम व्यूज़ टाइम आवा महताब अली नूर। नाज़िम मुल्क जी मजमूई सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ख़ासि तौर ते पंजाब में जेको कुझु थी रहियो आहे। गुज़िरियल ॾींहुं लाहौर हाई कोर्ट पारां परवेज़ इलाही खे वॾे वज़ीर तौरु बहाल कयो वियो, जंहिंखे वफ़ाक़ी हुकूमत पारां चैलेंज करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वज़ीर आज़म हाउस इस्लामाबाद में अहम इजलास थियो आहे ऐं इन मामले ते गौर वीचार कयो वियो आहे त इहो जेको मामिलो आहे उहो सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो वञे। उनखां पोइ वरी ख्वाजा सअद रफ़ीक़ वफ़ाक़ी वज़ीर ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावाला बि अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई। इन्हनि ॿिन्ही अॻवाननि जो बि इहो चवणो त लाहौर हाई कोर्ट परवेज़ इलाही खे उबूरी रिलीफ जे नाले ते मुकमल रिलीफ ॾेई छॾियो। हालांकि परवेज़ इलाही वकील मार्फत रुगो उबूरी रिलीफ अदालत खां घुरियो हुयो। अदालत उनखे मुकमल रिलीफ ॾेई छॾियो। अदालती फ़ैसिले में नुक़्स आहे। सुप्रीम कोर्ट पाण मुरादो नोटिस वठे ऐं लाहौर हाई कोर्ट बि पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी करे। हीउ जेको मामिलो आहे उहो किथे वञी दंग कंदो, इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। धुरियूं हाणे अदालतुनि में वेंदियूं, अदालत जेके आहिनि उहे फ़ैसिला कंदियूं केरु वॾो वज़ीर रही सघे थो, केरु वॾो वज़ीर न रहंदो। उनखां पोइ वरी ज़िक्र कयूं त फवाद चौधरी पारां बयानु जारी कयो वियो। उनजो इहो चवणो त असां हिन हफ़्ते ई कोशिशि कंदासीं त पंजाब असेंबली जेका आहे उहा टोड़े छॾियूं। परवेज़ इलाही खे वॾी वज़ारत मिली इन कंडीशन ते आहे त पंजाब असेंबली न टुटंदी ऐं हुननि डिक्लेरेशन जेका आहे उहा बि अदालत में ॾिनी आहे। ऐं फवाद चौधरी वरी इहा ॻाल्हि करे थो त न, असांजी त कोशिशि आहे त हफ़्ते जे अंदरि ई पंजाब असेंबली टोड़े छॾियूं। ख़ैर इहो मामिलो किथे दंग कंदो, इन ते ॻाल्हाईंदासीं। ॿियो इमरान ख़ान PTI चेयरमैन लाहौर में सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं इमरान ख़ान अगकथी करणु शुरू करे ॾिनी आहे। इमरान ख़ान जो चवणु आहे त अगकथी कयां थो त मार्च या अप्रैल में आम चूंडूं जेके आहिनि उहे थी वेंदियूं। जनरल बाजवा जेके रिटायर थी चुका आहिनि उन्हनि खे बि उन्हनि जी ख़्वाहिश मुताबिक़ गुमनामी में वञणु न पियो ॾे इमरान ख़ान। इमरान ख़ान वरी अॼु हिकु नओं इल्ज़ाम लॻायो आहे जनरल बाजवा ते ऐं इमरान ख़ान साहिबु चवनि था त जनरल बाजवा ज़रदारी ऐं मुराद अली शाह सां डील कई हुई। काफ़ लीग सां इतिहाद करे रहिया आहियूं छाकाणि त उन्हनि असांजे ॾुखे वक़्त में असांजी मदद कई। सूमर ॾिहाड़े ते इस्तीफ़ाउनि जी तस्दीक जे लाइ क़ौमी असेंबली वेंदासीं। हाणे मूंखे यादि हूंदो त कुझु ॾींहं पहिरियां हुननि क़ौमी असेंबली वञण जे बजाए वरी इन मामले ते बि सुप्रीम कोर्ट ऐं अदालत सां राब्तो कयो हो। हिकु भेरो ॿीहर इन मामले ते वरी यू टर्न वरितो पियो आहे ऐं चयो पियो वञे त सूमर ते असां क़ौमी असेंबली वेंदासीं। जेके पैनलिस्ट आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहिबु सीनियर तजज़िया निगार गुणा सिफ़ारतकार, उहे असां सां गॾु आहिनि। प्रोफेसर इनाम भट्टी साहिबु ऐं इदरीस लिगारी साहिबु असांखे जॉइन कयो आहे। कोशिशि कंदासीं त डॉक्टर अयूब शेख साहिबु बि असां सां इन प्रोग्राम में जॉइन थी सघनि। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहिबु, प्रोफेसर इनाम भट्टी साहिबु, इदरीस लिगारी साहिबु, थैंक यू सो मच सर, वेलकम चऊं पिया अव्हां खे शो में। अव्हां खां शुरूआत कयूं पिया जमील अहमद ख़ान साहिबु। पंजाब जी सूरत हाल खे किथे दंग थींदे ॾिसो पिया। परवेज़ इलाही डिक्लेरेशन ॾेई करे वॾो वज़ीर थियो आहे अदालत में ऐं उन फ़ैसिले खे वरी सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण जो फ़ैसिलो पई करे वफ़ाक़ी हुकूमत। आवाम खे बेवकूफ़ बणाइण जो बहितरीनु तरीक़ो आहे, छो जे चौधरी बरादरान जेके आहिनि जीअं उन्हनि खे उन्हनि जो माज़ी बि ॾिठो वञे ऐं वेझड़ाई में जे हिन हफ़्ते में चौधरी शुजा सां जेके राब्ता थिया आहिनि सभिनीनि PDM वारनि जा, ख़ासि तौर ते आसिफ़ ज़रदारी साहिब जो, ऐं हीअ सभु शयूं जे ज़हन में रखूं त काफ़ी शयूं जेके आहिनि जेके काफ़ी मुंझियल नज़र पई अचनि, उन में हाणे वज़ाहत नज़र थी अचे। चौधरी परवेज़ इलाही जो बि महसूसु थिए थो पियो त हाणे जेका इहा इंटरम रिलीफ उनखे बि मिलियो आहे, हुकूमत खे बि मिलियो आहे, इहो फेस सेविंग जो हिकिड़ो तरीक़ो आहे। ज़रूरु का अंडरस्टैंडिंग चौधरी शुजात वारनि परवेज़ इलाही वारनि सां अंदरि अंदरि करे वरिती हूंदी ऐं इमरान ख़ान जेको आहे उन विच में उहो बि पंहिंजो हिकिड़ो फेस सेविंग ॻोल्हे थो पियो त असेंबली जो जेको उनखे टोड़णो हुजे हा त उन वटि काफ़ी मौक़िया हुया ऐं उन वक़्तु का अहिड़ी प्रॉब्लम नाहे KP में अॼु बि चाहे त असेंबली टोड़े थो सघे पर नथो करे उहो। त इन जो मतिलबु इहो आहे त सभु पंहिंजी पंहिंजी असेसमेंट ऐं रीअसेसमेंट कनि था पिया। सभु जेके आहिनि उहे किथां न किथां कंसल्टेंसी बि कनि था पिया, पल्स वठनि था एस्टेब्लिशमेंट जी बि, उन हिसाब सां हलनि था पिया। त हीअ सभु मामला जे असां ॾिसूं त महसूसु थिए थो पियो त जेका फेस सेविंग मिली आहे इन्हनि लाइ काफ़ी आहे। ऐं फवाद चौधरी जेको तव्हां एंट्रो में चओ पिया, उहो त जेको कोर्ट जजमेंट ॾिनी आहे, ऑर्डर लिखियो आहे, उन में त बिल्कुलु क्लियर आहे त 11 ताईं जेसीं ताईं ॿी जेका सुनवाई न थिए या डेट उन्हनि खे न तारीख़ न मिले तेसीं ताईं त उहो सभु स्टेटस को इहो बरक़रार रहंदो। ऐं चौधरी परवेज़ इलाही उहा चीफ मिनिस्टर बि बहाल थियो उन दौरान में
पर असेंबली तोड़ण जो उनखे अख़्तियार न आहे, छो जो हाई कोर्ट इन्हनि खां एफिडेविट वरितो आहे ऐं पाबंदी वरिती आहे। पंजाब हिकिड़ो एतिरो वॾो सूबो आहे त पंजाब खे बिल्कुलु डिस्टेबलाइज़ न थियणु ॾींदा। जेके मालिक आहिनि पंजाब जा उहे बिल्कुलु डिस्टेबलाइज़ न थियणु ॾींदा। उहो कंहिं न कंहिं लिहाज़ सां चाहींदा त इन में इहो अहिड़ो मामिलो रहे त पंजाब में का अफ़रा तफ़री न फैले, छो जो पंजाब में इहा थी त सॼो मुल्क जेको आहे उन मामले में उनजे अची वेंदो उन वकड़ में, त ही न करणु ॾींदा पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त हाणे इन विच में सियासत कहिड़ो पहलू थी वठे, इमरान ख़ान खे ख़बर आहे त जेके पोयनि ॾींहंनि में आसिफ़ ज़रदारी साहिबु ॿिया जेके अॻुवाण उते विया PDM में जा, उन्हनि काफ़ी पंहिंजो ग्राउंड वर्क करे वरितो आहे जेको महसूसु थिए थो पियो। ऐं उहो ग्राउंड वर्क इहो आहे त जेके ॿ दाणा बचा हुआ जेके खुटनि पिया, जेके उन्हनि में उन्हनि खे उहो पूरा उन्हनि यकीननि करे वरिता आहिनि। ऐं उन करे उन्हनि खे हाणे PDM वारनि खे इहो थोरो आसिरो थी पियो आहे त हू हाणे जे नो कॉन्फिडेंस मूव या कॉन्फिडेंस जो वोट वठंदो, वरी फ्रेश मैंडेट वठंदो, त उन में चौधरी परवेज़ इलाही खे ॾुखियाई थींदी। ऐं शायदि इहा ॻाल्हि इमरान ख़ान खे बि चङी तरह ख़बर आहे त हाणे उहा सूरत हाल न रही आहे जेका पहिरियां हुई त 10 वोट उनखे सुप्रीम कोर्ट वठी ॾिना ऐं उनजे करे उनखे सहूलियत थी पई। त इन में सभिनीनि जो भलो थी पियो ऐं मां सम्झां थो इहो ॻाल्हाईंदा हाणे सुप्रीम कोर्ट वञण जो, माफ़ कजो, जे सुप्रीम कोर्ट वञण जो को हाणे ख़्यालु ज़ाहिर कयो अथनि हुकूमत वारनि, उनजो मक़सदु बि इहो आहे त इनखे ॻाल्हिनि ऐं एतिरो ॻाल्हे वञनि त जेसि ताईं इलेक्शन जी डेट अनाउंस करे सघनि। त उहो इहे जेके हालात नज़र अचनि था पिया, इमरान ख़ान जी इहा पेशन गोई त मार्च में इलेक्शन थींदा, उन जो मतिलबु इहो आहे त इमरान ख़ान अञा ताईं ॿिनि आसिरे में आहे त डिसंबर जे आख़िर ताईं जेको हाणे अची वियो आहे तक़रीबन, या जनवरी जे पहिरें हफ़्ते में शायदि असेंबली जेका आहे डिज़ॉल्व करण जो हुकूमत करे छॾे या करिणो पए हुकूमत खे, ऐं उन मुताबिक़ इलेक्शन मार्च ताईं पोइ कराइणो पवंदो उन्हनि खे। इहो नथो सोचे मूंखे सोचे थो पियो हाणे जेके मौजूदा मंज़रनामो साम्हूं आयो आहे उन मुताबिक़ महसूसु इहे थोरो थिए थो पियो त इलेक्शन उहो ई पंहिंजे टाइम ते अगस्त जे टाइम ते जे थिया त, छो जो हालात जंहिं हिसाब ते जे रुख हालात जो हाणे शुरू थी वियो आहे, जंहिं रुख वञे थी पई हालात, उहो महसूसु थिए थो पियो त किथे ॿियो को मंज़रनामो न अची वञे जंहिंमें इलेक्शन कराइण ई तमामु ॾुखियो थी पवे। जेके मुल्क जा हालात आहिनि, जेके असांजा पाड़ेसिरी या जेके असांजा रीजनल हालात आहिनि, उन लिहाज़ सां ॾिठो वञे त किथे हीउ मामिलो जेको इलेक्शन कराइण ई हिकिड़ो ॾुखियो थी पवे ऐं ॿियो को मंज़रनामो असांखे नज़र अची वञे। जी ठीकु आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, थैंक यू सर। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, अव्हां खे कीअं पई सूरत हाल नज़र अचे सर? डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब जंहिं तरफ़ इशारो ॾिनो आहे यकीनन को सॉफ्ट कू या सॉफ्ट मुदाख़लत जी बि उन्हनि ॻाल्हि करण जी कोशिशि कई आहे। जहिड़े नमूने दहशतगर्दी जी लहर गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां ॾिसूं पिया, मुआशी सूरत हाल मुल्क जी ख़राबु आहे। असां त इन ते घणो अॻु में बि जॾहिं खां अञा PDM इक़्तिदार में ई न आई, जॾहिं PDM ॿाहिरि लॉन्ग मार्च शुरू कयो, तॾहिं बि नज़र कुझु इहो पियो आयो त मुल्क जूं हालतूं इन क़िस्म जूं कोन्हनि जो स्मूथ हली सघनि, का न का हिकिड़ी स्पेशल सेटअप थियणु खपे। उन वक़्त में बि इहो क़ौमी हुकूमत जो नालो पे खयोंसीं त का क़ौमी क़िस्म जी जेका असां हुकूमत ठहणु खपे या ठहंदी, अहिड़ियूं शयूं नज़र पे आयूं, पर ॻाल्हियूं वयूं उन खां अॻिते निकिरंदियूं। PDM जी हुकूमत अची वई, उन खां पोइ जेका सूरत हाल वरी इमरान ख़ान जे लॉन्ग मार्च में जुड़ी, त उन वक़्त में सूरत हाल ईअं पे नज़र आई त माहौल अञा किथे ख़राबु थींदो ऐं कॾहिं बि केॾी महिल बि। ऐं उन वक़्त में यादि हूंदो महताब, आउं सदाईं इहो चवंदो हुउसि त कोर्टुनि जे ज़रिए को न को ऑर्डर अची सघे थो, छाकाणि त मुल्क खे सिधे रस्ते ते कीअं आणिबो उहो अञा ताईं सिधे रस्ते ते वञे कोन थो। हीअ सभु जेके बि मामलात थियनि था, इहे सभु उबूरी उन जा हल आहिनि, आर्ज़ी हल, जेके जीअं को हक़ीक़त में जेको एक्सपर्ट या खणी चइजे त पंहिंजी फील्ड जो स्पेशलिस्ट जेको हूंदो आहे, उन जे मशवरे जे बजाए हर कंहिं जे मशवरे ते जॾहिं हलिबो आहे त पोइ उबूरी तौर ते मिड़ई सभु टीणा फीणा कबाइनि पिया। त पाकिस्तान जी सियासत में शायदि हींअर अञा ताईं हाली उहो हिननि खे जेके माहिर आहिनि, जेके एक्सपर्ट आहिनि, उन्हनि ॿुधाए छॾियो अथनि, हुननि हिननि खे हल बि ॿुधाए छॾियो हूंदो त हल कहिड़ो अथव ऐं रस्तो कहिड़ो आहे जंहिं ते मुल्क खे कंहिं सही दग ते वठी वञी सघो था। पर ही उन खां अॻु में उहे सभु जेके टोणा फीणा आहिनि फ़िलहालु उन्हनि ते अञा ताईं हलनि था पिया, जंहिंजे नतीजे में थिए इहो थो त मुल्क ॾींहों ॾींहुं अञा वधीक कमज़ोर थो थींदो वञे। ऐं महताब हिते हालत इहा आहे त सियासतदान जेके ख़ासि करे इन इक़्तिदारी सियासत में आहिनि,
उन्हनि वटि हुजणु पॉलिटिकल विजन खपे, मुल्क जे मुस्तक़बिल ऐं मुल्क जे सियासी कार वहिंवार ऐं जमहूरी अमल खे मुस्तहकिम करण जे लाइ हुननि वटि को रस्ता हुजणु खपनि। उन जे बजाए असांजे सियासतदाननि वटि जॾहिं उहा वुसअत न रहंदी आहे त पोइ या त उन्हनि मां के ख़्वाब ॾिसणु शुरू कंदा आहिनि या के अॻकथियूं कंदा आहिनि। पोइ हाणे असां वटि अलमियो रुॻो हिननि जो कोन्हे, सॼी दुनिया जे अंदरि उहा विजनरी जेका लीडरशिप आहे शायदि उहा सुकड़जंदी थी वञे, जंहिंजे करे ई आलमी तौर ते बि हिकिड़ा मसइला पैदा थियनि था। पर ख़ासि करे बिलख़ुसूस असां वटि त मुल्क जो ई हालत इहा आहे त विजनरी पॉलिटिशियंस जे न हुजण जे करे, या ईअं खणी चइजे त उन्हनि सभिनी खे हिननि वाइप आउट करे छॾियो कंहिं बि सबबनि जे करे। हाणे हिननि उहे सधड़िया ऐं ख़ुशामदिड़िया ऐं कोताह नज़र माण्हुनि खे अची करे अॻिते विहारियो आहे, जिन वटि न पंहिंजे मुस्तक़बिल जी ख़बर आहे, न ई हुननि खे इहा ख़बर आहे त मुल्क ऐं क़ौमूं कीअं जेको आहे सो पंहिंजो दग कढंदियूं आहिनि, कीअं रस्ता ठाहींदियूं आहिनि, मुश्किल खां मुश्किल वक़्त में बि उहे कीअं पंहिंजो पाण खे मुस्तहकिम करे वरी पंहिंजे पेरनि ते बीही वेंदियूं आहिनि, उहो हिननि खे ख़बर ई कोन्हे। हीअ सभु जेके आहिनि, छाकाणि त जॾहिं तव्हांजे अखियुनि ते सिर्फ़ु इक़्तिदार जो पर्दो चढ़ियल हुजे, जॾहिं तव्हांजे अखियुनि ते रुॻो पैसे जी चमक जेका आहे सा उहा चढ़ियल हुजे, तॾहिं तव्हांखे इहो नज़र ई न ईंदो आहे त मुल्क जा अंदरूनी मामलात कहिड़ा आहिनि, मुल्क जा बैरूनी मामलात कहिड़ा आहिनि, मुल्क जी मईशत जो असुलु सबबु ख़राबी जो कहिड़ो आहे। अॼु तव्हां वटि खाद खुराक जूं शयूं, थूम, बसर, टमाटा ऐं अदरक जेका आहे उन जा बि कंटेनर तव्हांजा लॉक थिया पिया आहिनि पोर्ट ते, छाकाणि त पैसा कोन्हनि। ऐं साॻी सूरत हाल जेका आहे असां ईंदड़ ॾींहंनि में अञा ॿियनि कंहिं शयुनि जी थींदी। शायदि कुझु ॾींहंनि खां पोइ तव्हांखे पेट्रोल बि राशन ते मिलणु शुरू थिए। डॉलर त हींअर जेके बि इम्पोर्टर्स एक्सपोर्टर्स आहिनि उन्हनि सां उहा सूरत हाल थी वई आहे जो मोटर कंपनियुनि जेके कारूं ठाहिनि थियूं उन्हनि पंहिंजी प्रोडक्शन बंदि करे छॾी आहे, छाकाणि त उन्हनि खे LCs खोलाइण लाइ पैसा कोन था मिलनि। त हीउ सॼो जेको मामिलो आहे उन में इमरान ख़ान हुजे या PDM हुजे, पीपल्स पार्टी हुजे या नून लीग हुजे, उन्हनि सभिनी जी नज़र इक़्तिदार ताईं महदूद आहे। उन्हनि खे इहा ख़बर ई कोन्हे त मुल्क जो असुलु हक़ीक़ी तौर ते मसइलो कहिड़ो आहे जंहिंखे असांखे अॻिते वठी वञणु घुरिजे। ऐं सभई आर्ज़ी हल था कढनि, सभिनी वटि उनजो आर्ज़ी हल आहे, ऐं उन आर्ज़ी हल जे करे उहो फट, उहो ज़ख़्म, ईअं खणी चइजे त मुल्क जो सियासी बहरान जेको आहे उहो हक़ीक़ी तौर ते ख़तमु करण जी कंहिंजी नियत ई कोन्हे। जी महताब। ठीकु आहे प्रोफेसर इनाम भट्टी साहब, वापसि असां ईंदासीं ॿिए टॉपिक जे लाइ। इदरीस लेगारी साहब, अवां जो छा ख़्यालु आहे, एग्री कयो पिया इनाम भट्टी साहब ऐं डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब जी राय सां? महिरबानी महताब अली साहब, ऐं ॿिन्ही दोस्तनि सां इतफ़ाक़ कंदे इहो चवां थो त जीअं मुंहिंजे ख़्याल में इमरान ख़ान पंहिंजी प्लानिंग ठाही हुई, उहो ॾींहों ॾींहुं पंहिंजे हिकमत अमल में कामयाबु थींदो पियो वञे। हाणे इमरान ख़ान पाण हिन वक़्तु साबित कयो त हिकदमि असांखे हिकिड़ो क़ानूनी ऐं आइनी अख़्तियारात सां पंहिंजी असेंबली डिज़ॉल्व कयूं, ऐं उन जे लाइ रुकावट जेका आहे उहा नवाज़ लीग ऐं PDM थी पई। हिकिड़े माण्हू जॾहिं आइन में लिखियो पियो आहे त हिकिड़ो माण्हू असेंबली डिज़ॉल्व करणु चाहे थो त उन लाइ हिकिड़ी रुकावट पैदा करनि थियूं। ॿी हिकिड़ी ही शइ आहे त वाक़ई भला इमरान ख़ान असेंबली डिज़ॉल्व करणु चाहे थो, हू उनमें सचो आहे। जेकॾहिं वाक़ई हू असेंबली डिज़ॉल्व करणु चाहे थो त पोइ हू तारीख़ूं छो थो ॾे? हुन चयो जेकॾहिं 23 तारीख़ चयो, पोइ जुमे जे ॾींहुं बि अनाउंस करे छॾिया थो करे। जी हेलो जी इदरीस साहब कंटिन्यू कजो प्लीज़। जी जी प्लीज़। त हू डिज़ॉल्व करणु चाहे हा त हू करे सघे पियो, पर इमरान ख़ान तारीख़ छा लाइ ॾिनी? इन लाइ इमरान ख़ान ख़बर हुई त हू पाण डिले कोन थो करणु चाहे। ऐं जॾहिं हू तारीख़ ॾिनी जो मतिलबु इहो हुयो त मुख़ालिफ़ धुर खे टाइम ॾिनई त उहा वञे जेको सो के उपाउ वठे ऐं हिन खे डिले करे। तंहिंजे करे ॿई जेके धुरियूं, टई धुरियूं जेके आहिनि उहे पंहिंजे पाण में रांदि, माना रांदि जहिड़ी प्लानिंग तहत ॼण जहिड़ी रांदि पई थिए। टियों पासो हीअ आहे, ॾिसो हाणे अदालत सॻोरी जेको आहे उहो अदालत सॻोरी में डिबेट इहा थियणु खपे आहे, या नुक़्तो ही उथणु घुरिजे आहे त बाबा गवर्नर जो जेको ऑर्डर आहे, नोटिस जेको आहे डीनोटिफाई कयो आहे वज़ीर आला खे, उहो आइन ऐं कानून मुताबिक़ आहे या न आहे, उहो त छुटो। पर कोर्ट सॻोरी हुते जेको ॿियो मामलो ठाहे छॾियो त 11 तारीख़ जी इदरीस साहब। इहो इदरीस साहब जी ख़राबी आहे। इदरीस साहब जी नेट जेका आहे उहा थोरी स्लो थी वेंदी आहे प्रोग्राम जे दौरान। ॿुधो पिया सर? ठीकु आहे, इदरीस साहब सां ॿीहर राब्तो कयूं था। डॉक्टर जमील अहमद ख़ान ऐं इमरान ख़ान जी कारकर्दगी जो ख़ुदि इहो वॾो इम्तिहान हूंदो त जी। हेलो इदरीस साहब कंटिन्यू कयो प्लीज़, कंक्लूड कजो।
जी जी त वो इमरान खान जी जेका कारकर्दगी आहे उन ते भले केतिरियूं सीटूं मिलनि थियूं नथियूं मिलूं ख़बर पए लेकिन मुंहिंजे ख़्याल में जेका मुखालिफ़ धिर पहिरीं चयो पए त असां जेके आहे इमरान खान डिज़ॉल्व करे असां इलेक्शन में वञण लाइ तयारु आहियूं त उहा पोइ रंडकू छो थी पैदा करे त मुंहिंजे ख़्याल में जेको इमरान खान चए पियो ही मार्च मई जेका अप्रैल ऐं मार्च ऐं अप्रैल में इलेक्शनूं मुंहिंजे ख़्याल थी सघे थो त मार्च अप्रैल में न बि थियनि त बि जून जुलाई मुंहिंजे ख़्याल में कॾहिं केतिरो परे नथो वञे ऐं उन में लॻे थो त जून जुलाई जे विच में ई इलेक्शन थी वञे घणो करे। ठीक है इदरीस टेगारी साहब। डॉक्टर जमील अहमद खान साहब, इमरान खान जेका सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल कई उन हिकु त अॻकथी कई त मार्च या अप्रैल में चूंडूं जेके आहिनि आम उहे थी सघनि थियूं। ॿियो हू चवनि पिया त इलेक्शन कमीशन कंट्रोल्ड आहे, असां वटि 40,000 डोनर्स जो डेटा बि मौजूदु आहे। इहा ॿी ॻाल्हि आहे त हिन वक़्तु इलेक्शन कमीशन जे साम्हूं हू इहा ममनूआ फंडिंग जेका आहे उन जा इन तरह जो डेटाबेस फराहम करण में नाकाम पिया आहिनि। वरी जनरल बाजवा साहब ते इल्ज़ामबाज़ी बि हुनजी जारी आहे। अॼोके इन ॻाल्हि ॿोल खे कीअं पिया ॾिसो अव्हां? न इहे ते ॾिसो उन फंड्स जो जेको इस्तेमालु थियो आहे हाणे सोशल मीडिया ते अहिड़ियूं ॻाल्हियूं अचनि थियूं पियूं उन जे बारे में। ऐं हिकिड़ी ख़ातून खे जंहिंजी काफ़ी सर्कुलेट थिए थी पई आवाज़ इमरान खान ऐं उन विच में वाइल जेॾी महिल उहो प्राइम मिनिस्टर हो ऐं उनखे जेके जंहिं बैंक खां पैसा मिलिया आहिनि को 4 जे क़रीब 10 लख जी एंट्री आहे, पोइ 3 लख जी एंट्री आहे जेको इन फंड मां पैसा मिलिया आहिनि। त हाणे इन ते जे बहस कंदासूं त काफ़ी सारी शयूं असांखे साम्हूं अची वेंदियूं। इलेक्शन कमीशन जी अखियूं घुटियल न आहिनि। इलेक्शन कमीशन जेकी बि कार्रवाई करे थो पियो उन पहिरीं ॻाल्हि त हीअ सम्झणु खपे त इलेक्शन कमीशन जी कार्रवाई जेका आहे उहा सुप्रीम कोर्ट में चैलेंजेबल आहे। त इलेक्शन कमीशन जेकी बि कार्रवाई कंदी छो जो इमरान खान जो इहो इल्ज़ाम हणणु इलेक्शन कमीशन ते बाइस्ड आहे या जेको उहो कमिश्नर इलेक्शन कमिश्नर जेको आहे उहो बाइस्ड बि हुजे उहो बि जेॾी महिल डॉक्यूमेंट्स जी ॻाल्हि ईंदी त उनखे डॉक्यूमेंट साम्हूं रखणा पवंदा इंक्वायरी ऐं इन दौरान ऐं डिसीजन ॾियण खां पहिरियां जजमेंट ॾियण खां पहिरियां ऐं उहा जजमेंट सुप्रीम कोर्ट में बि चैलेंज थींदी आहे। त इन जो मतिलबु इहो थियो त जेके बि इलेक्शन कमीशन अंग अखर ॾिए थी पई उहो समूरा जेके आहिनि उहे डॉक्यूमेंट्री सबूतनि सां ॾिए थी पई, बैंकनि जे सबूतनि सां ॾिए थी पई। उहे जेके आहिनि हिकिड़ी सभिनीनि खां वॾो सबूत मिलियो जेके पैसा उन्हनि कठा कया क्रिकेट मैच जे हवाले सां वलायत में इहो यूके में ऐं पोइ जंहिं हिसाब सां उहे मोकिलिया विया ऐं जंहिं हिसाब सां ख़र्च थिया त इन में जेके असां वटि साम्हूं एविडेंस आई आहे उन मुताबिक़ ऐं जेकी रिटन एविडेंस आई आहे बैंकनि जी उन मुताबिक़ त महसूसु इहे थिए थो पियो त फॉरेन फंडिंग केस तमामु हिकिड़ो मज़बूत केस थी वियो आहे ऐं उन लिहाज़ सां उनखे डिफेंड करणु तमामु हाणे पर इमरान खान जो सियासी बयानु उनजो हक़ु आहे, सियासतदान आहे, वॾो सियासतदान आहे, फॉलोइंग आहे उनजी ऐं उन फॉलोइंग पंहिंजे फॉलोअर्स खे पंहिंजे सपोर्टर्स खे बि ज़ाहिर आहे पंहिंजे ओवरसीज़ सपोर्टर्स खे जंहिंजी तमामु घणी उनजी तादाद सपोर्ट करे थी पई उनखे उन्हनि खे बि उन मुतमइन रखिणो आहे पंहिंजे। त उन मुतमइन जे लिहाज़ सां हू सभु इहे डेटा जी बि ॻाल्हियूं थो करे ऐं सभु पंहिंजा ॾिए पर हिकिड़ी ॻाल्हि हिन जो ॿियो हिकिड़ो एंगल बि आहे जेको असांखे ज़रूरु ज़हन में रखणु खपे त इमरान खान जी त पूरी स्क्रूटनी थी वई उनजी इहा डिमांड ते ॿियनि जी बि कयो उनजो बि खुली वियो आहे इंक्वायरी ॿिया ॿियूं जेके पार्टियूं पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नवाज़ जी बि खुली वञनि पर कानून जी त अंधो थींदो आहे न त कानून में हिकिड़े ई ॼणे पार्टी जी स्क्रूटनी थी आहे उन में शायदि ईंदा उन में हिकिड़ी जजमेंट बि थी वेंदी उन में जेको उनखे नुक़सानु थिए पार्टी खे उहा पंहिंजी जाइ ते पर ॿियूं पार्टी जेके आहिनि उहे बि तमामु क्लियर इन मामले में न आहिनि। कहिड़ी पार्टियूं जेके आहिनि पंहिंजे इन सपोर्टर्स खां पैसा केरु थोरे पार्टियुनि खे उहो पाण पंहिंजो उगाड़ी कंदा आहिनि पंहिंजो पैसा जमा कंदा आहिनि पंहिंजा जेके आहिनि फिक्स कॉन्स्टिट्यूंसी आहे पंहिंजी सियासत खे जेके आहे इंडस्ट्री ठाहियूं वेठा आहिनि। पाकिस्तान में सियासत इंडस्ट्री आहे न ख़ासि तौर ते 70-80 खां पोइ त सियासत हिकिड़ी टोटल इंडस्ट्री थी पई आहे। अचनि था पिया असांजा सियासतदान जेॾी महिल असेंबली में जेके उन्हनि खे उहिदा मिलनि था पिया उन्हनि में पैसा कमाइनि था। वॾी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि जा जेके सरबराह आहिनि पार्टी हेड आहिनि उहे बि उन्हनि खे इनकरेज था कनि त ठीकु आहे तव्हां एतिरो मज़बूत थी वञो त सुभाणे तव्हां ते को वक़्तु अचे थो पियो को ॻोरो वक़्तु थो अचे त तव्हां उनखे बि फेस कयो केसिस वेसिस पंहिंजा ऐं ॿिया इलेक्शन लाइ बि तव्हां वटि एतिरा पैसा खपनि। त मिसाल तौर ते पहिरियां त माण्हू पंहिंजी वापारु कंदो हो सियासतदान पंहिंजो को न को इज़त भरियो कमु कंदो हो। हाणे त मोस्टली जेका आहे उहो पंहिंजी इंडस्ट्री ठाही वेठा आहिनि सियासत मां कमाइनि था पिया सियासत में लॻाइनि था पिया। इमरान खान बि इहा ई ॻाल्हि कई पर इमरान खान जेको मिस्टर क्लीन करे पंहिंजे साम्हूं पंहिंजे पाण खे
पेश कयो उन जे करे खोड़ सारा माण्हू असां पाण उहे सोचंदा आहिनि त बाबा इन त बिल्कुलु पाण खे पेश कयो मिस्टर क्लीन। ॿिया जेके आहिनि चऊं ठीकु आहे उन्हनि जे बारे में त असांखे ख़बर आहे, पर ही मिस्टर क्लीन जेको आहे उन जे बारे में जेॾी महिल हाणे शवाइद अचनि था पिया, खणी इलेक्शन कमीशन जा शवाइद हुजनि, खणी सोशल मीडिया ते ॿिया बैंकनि जा स्टेटमेंट था अचनि त किथे किथे पैसा वञनि था पिया, त उन में ज़ाहिर आहे उहो एतमाद टुटे थो पियो सियासतदाननि मां ऐं सियासत मां एतमाद टुटे थो पियो आवाम जो। इहा हिकिड़ी ख़तरनाक ॻाल्हि आहे। आवाम जो जेॾी महिल एतमाद टुटी पवे सियासत माना जमहूरियत मां, त पोइ उहे एडवेंचर शुरू थी पवंदा आहिनि जेके एडवेंचर पहिरियां थिया हुआ ऐं पोइ वरी असां पुठिते हलिया वेंदा आहियूं। त असांखे पंहिंजे सियासतदाननि खे दूरअंदेशी थोरी करणु खपे त कुझु अरसे लाइ कुझु मामलात में पंहिंजो हथु थोरो हल्को रखनि ऐं वधीक एतिरो ईअं न कनि त पंहिंजी सियासत एतिरी किनी थी वञे त माण्हू बि सियासत खां में एतिरो कॉन्फिडेंस न रखनि ऐं पोइ ॿी का धुर अची हिन सियासत मां टपो ॾेई त कुझु मामिलो जेको आहे कुझु अरसे लाइ 10, 15, 20 साल ॿियो कढी वञे। जेको हाणे लॻे थो पियो जंहिं हिसाब सां जंहिं स्टेज ते मुल्क अची बीठो आहे त तव्हां वटि टोटल 6.1 बिलियन जा रिज़र्व हिन वक़्तु मौजूदु आहिनि ऐं बैंकनि में जेके तव्हांजा मुंहिंजा पैसा पिया आहिनि उहे 5.8 बिलियन आहिनि ऐं उन में तव्हांखे महीने जी जेका आहे उहा पेमेंट बि नथी थिए। ऐं जीअं भट्टी साहब पियो चवे त पेट्रोल जी राशन बंदी नज़र थी अचे, ॿियनि शयुनि जी राशन बंदी नज़र थी अचे, मार्केट में एसेंशियल शयूं जेके आहिनि ज़रूरी शयूं दवायूं ऐं ॿियूं दवाऊं उहे सभु खुटणु शुरू थी वियूं आहिनि। ऐं इमरान ख़ान चई छॾियो आहे इन ई प्रेस एंगेजमेंट ऐं प्रेस कॉन्फ्रेंस में जेके तव्हां ज़िक्र था कयो पिया त फेबरवरी मार्च में पाकिस्तान डिफॉल्ट करे वेंदो। इमरान ख़ान पंहिंजी प्रिडिक्शन ॾिनी आहे न कल्ह, त उन लिहाज़ सां जे इहे अंग अखर साम्हूं रखूं ऐं जे मां जियो पॉलिटिकल सिचुएशन खे हिकिड़े मिनट लाइ ज़हन में न रखां, जे मां चाइना जे बेल्ट एंड रोड खे ज़हन में न रखां, जे मां न रखां त चाइना जी केतिरी ज़रूरत आहे त सी पैक हले ऐं पाकिस्तान जो मामिलो हलंदो रहे, जे ही न रखां ज़हन में त वाक़ई में डिफॉल्ट त साम्हूं आहे। जेके टके पैसे जी उमेदु आहे उहा चाइना जो पंहिंजो हिकिड़ो वॾो इंट्रस्ट आहे, उनजे तहत शायदि असांखे बेल आउट मां मुंहिंजे तजिए मुताबिक़ त ॿियो को रस्तो चाइना वटि न आहे फ़क़ति बेल आउट करण जो। पर जेॾी महिल बेल आउट कंदो त जेके 4 शयूं असां वटि रहिजी हुयूं न उहे बि तव्हांजी प्लेज थी वेंदियूं ऐं पोइ तव्हां ज़ाहिर आहे पोइ जंहिं हिसाब सां तव्हांजी सॉवरनिटी हाणे हले थी पई उहा तव्हांजी पंहिंजी हिकिड़ी सॉवरनिटी उहा कॉम्प्रोमाइज़ थी वेंदी। जी ठीकु आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, जनरल बाजवा ज़रदारी ऐं मुराद अली शाह सां डील कई हुई, कहिड़ी ज़रूरत पई हूंदी जनरल बाजवा साहब खे जो आसिफ़ ज़रदारी ताईं त ॻाल्हि सम्झ में अचे थी वरी बि ठीकु आहे, मुराद अली शाह सां कहिड़े क़िस्म जी डील उन्हनि कई हूंदी? ऐं इमरान ख़ान जे इन्हनि ॻाल्हियुनि जो वरी ॿियो हिकिड़ो नुक़्तो इहो आहे त चवनि पिया त हुकूमत में अचण जे लाइ को समझोतो न कंदुसि, त छा 2018 में बि ईअं हुयो को समझोतो न थियो हुयो या वरी इहो इशारो आहे त हिन दफ़े बि जेकॾहिं के धुरियूं ॻाल्हाईंदियूं त पोइ शायदि समझोतो वग़ैरह थी बि सघे थो? त जहिड़ी तरह ते जेका अॻकथी मार्च जे इलेक्शन वारी आहे न उहा बि महताब ईअं ई आहे त मतिलबु इहो थियो त इमरान ख़ान मार्च ताईं तयारु आहे, जेकॾहिं कोई हुन सां ॻाल्हाए त उहा मार्च ताईं इलेक्शन्स न थींदियूं त उहे मार्च ताईं त पंहिंजो ज़हन ठाहे छॾियो आहे हुन, त हितां खां ॻाल्हियूं हाणे अॻिते जूं करे सघजनि थियूं। ईअं ई जेॾी महिल हू चए थो त समझोतो न कंदुसि त इन जो मक़सदु इहो ई आहे त आउं ॻाल्हियुनि जे लाइ तयारु आहियां के समझोता करे सघां थो जेके अॻे न करे सघियो आहियां। छाकाणि हिते सियासतदान जेके हूंदा आहिनि अक्सर तौर ते पंहिंजी क़ीमत न सां लॻराए माना नो खां शुरू कंदा आहिनि ऐं पोइ अॻिते जेको आहे सो उहा वधाईंदा वेंदा आहिनि। ऐं ॿी जेका शइ आहे त बाजवा जहिड़ी तरह सां परवेज़ इलाही जी हिनखे ख़बर पई आहे त परवेज़ इलाही खे हुन कहिड़ो इंस्ट्रक्शन्स कहिड़ा ॾिना, उन जे करे हुनखे लॻे थो त हुन सिंध जे अंदरि बि इन ई तरीक़े सां जेका असां का डील कई हूंदी। ऐं डील कहिड़ी हूंदी, मुमकिन आहे कराची जो पोर्ट आहे, कराची वटां हितां गुज़रगाह आहे, का अहिड़े क़िस्म जी डील थी आहे, को बाजवा जी का शिप बिप हितां का भरिजी का निकिती आहे पैसनि जी या डॉलरनि जी, त उन जे बदिले में का उनखे ख़बर आहे त ॿुधाए त सॼे मुल्क जे माण्हुनि खे बि ख़बर पए त उहा डील कहिड़ी आहे ऐं उन ते वरी का हिननि कमीशन वरिती आहे त वरी उहे बि ॿुधाइनि। बल्कि डील त असांखे अञा दोबती थी लॻे ऐं उहा डील इहा आहे त पीपुल्स पार्टी त मुसलसिल सिंध जो 3 वाल कंदी थी अचे। सिंध जा जेके बि क़ौमी मुफ़ाद आहिनि, सिंध जा वसीला आहिनि, सिंध जी सरज़मीन आहे, सिंध जो हक़े हुकुमरानी आहे, उन्हनि सभिनी खे हू ॾींहों ॾींहुं कमज़ोर कंदी पई वञे। त उहा कहिड़ी डील आहे जंहिं मां लॻे त बाजवा पंहिंजो को फ़ाइदो वठी ऐं हिननि खे को फ़ाइदो ॾिनो हूंदो। गठजोड़ी सियासत में ई सभई हिक ॿिए सां बराबरि जा शरीक आहिनि। जहिड़ी डील
बाजवा हिननि सां कई तहिड़ी डील इमरान ख़ान सां बि कई। ऐं मुंहिंजे ख़्याल में त हिननि खे सभिनी खे शर्मिंदो थियणु खपे त पाण जिन जे लाइ चवनि था त उन्हनि जो सियासत में अमल दख़ल न हुजणु खपे, ही सभु उन्हनि सां डील कनि था ऐं डील जी ऑफर बि कनि था। ऐं रुगो कल्ह न कई, हुननि हू अॼु बि डील करण लाइ तयारु हूंदा। हाणे बि जेॾी महिल हू चवनि था त एपॉलिटिकल न थियो ऐं इन्हनि शयुनि जो अश्योरेंस ॾियो त ही ईंदड़ भेरे इलेक्शन्स कीअं थींदियूं ऐं इक़्तिदार जी मुंतक़िली कीअं थींदी, त इहो सम्झो त इहा डील करण जी दावत आहे। त मुंहिंजे ख़्याल में जेका मूं सवेर वारे गुफ़्ते जे दौरान जॾहिं ॻाल्हायो महताब, त ही मौजूदा जेका बि क़यादत आहे सभिनी जमायतुनि जी, हुननि जी नज़र सिर्फ़ु इक़्तिदार ताईं महदूद आहे। हुननि खे वाक़ई बि जेकॾहिं को विज़न हुजे त सभई कंट्रोल थी सघनि था। तव्हांजी जुडिशरी कंट्रोल थी वेंदी, तव्हांजा उहे इदारा जिन खे तव्हां चओ था त कुझु नथो करे सघिजे, उहे बि कंट्रोल थी सघनि था। छाकाणि मुंहिंजो इहो यकीन आहे त मुल्क जो इस्तेहकाम, मुल्क जी मईशत ऐं मुल्क जी सियासत, उन जो जंहिं वटि बि जेकॾहिं विज़न हूंदो, उन वटि डेयर बि हूंदी, उन में जुरत बि हूंदी, त केर बि जेकॾहिं उन जे ख़िलाफ़ु ग़लति सोचे थो ऐं करे थो त उनखे उहो साम्हूं चई सघे थो त तव्हांजे इन अमल सां मुल्क जी मईशत, मुल्क जी सियासत ऐं मुल्क जी ख़ुदमुख़्तियारी, उहे सभु दाव ते लॻी सघनि थियूं। पर उहो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां वटि पाण वटि उहो विज़न बि हुजे ऐं उहो वज़न बि हुजे। पर जॾहिं तव्हां वटि विज़न कोन्हे, तव्हां वटि वज़न कोन्हे, ऐं पोइ थिए ईअं थो त हाणे त तव्हां बाजवा जे ख़िलाफ़ु जेको वणे ॻाल्हायो, बाजवा एज़ अ फ़र्द हींअर तव्हां उनखे चओ या जनरल ज़ियाउल हक़ खां वठी मिर्ज़ा इस्कंदर मिर्ज़ा खां वठी करे शुरू कयो, जंहिंखे बि एज़ अ फ़र्द जेॾी महिल ते ॻाल्हायो था त इट इज़ नथिंग। मुंहिंजे हिसाब सां उहो फ़र्द जेॾी महिल रिटायर थी इदारे मां निकिरी थो वञे, उनखे तव्हां केतिरा बि मुका वेही हणो, जे ख़िलाफ़ु जेतिरो बि ॻाल्हायो, उहो कुझु बि न आहे। पर असुलु तॾहिं आहे जॾहिं तव्हां इक़्तिदार में वेठल आहियो। उन वक़्तु हू पंहिंजे इदारे जो सरबराह आहे, तव्हां पंहिंजे हिकिड़े जेको आहे सो चूंडियल ऐवान जा सरबराह आहियो। उन वक़्तु तव्हां वटि विज़न केतिरो आहे, उन वटि हुननि जी लाइन ऑफ एक्शन कहिड़ो आहे, उन में तव्हां कहिड़ो गॾियल कोइंसाइड करे सघो था जंहिंमें गॾिजी मुल्क खे अॻिते वठी वञी सघो, उहो तव्हां वटि न हूंदो आहे। पोइ तंहिंजे करे थिए ईअं थो, हुननि खे बि ख़बर आहे तव्हांजो वित वज़न केतिरो आहे, तव्हांखे बि पंहिंजी ख़बर आहे तव्हांजी ज़रूरत केतिरी आहे। जेकॾहिं ज़रूरत मुंहिंजी सिर्फ़ु महदूद चंद पैसनि इक़्तिदार जे हवस ताईं आहे, त हुननि जी बि ज़रूरत सिर्फ़ु एतिरी आहे त तव्हां मां पंहिंजो कमु कढी वञनि। जॾहिं कमु निकिरी वियो त पोइ तव्हांखे हू कंहिं ॿिए तरह सां कंहिं मुल्ह जो ई नथा सम्झनि। यू आर नथिंग, पोइ वरी तव्हां यू आर नथिंग आहियो, तव्हां कुझु बि न आहियो। जी महताब। ठीकु आहे प्रोफेसर इनाम भट्टी साहब। सर इदरीस लेगारी साहब, अवां जो छा कमेंट आहे जेका ॻाल्हि ॿोल कई आहे इमरान ख़ान अॼु सहाफ़ियुनि सां? त मूंखे जेका आहे पाकिस्तान जी मुख़ालिफ़ धुर वणंदी आहे, उहा भले नवाज़ लीग जी हुजे, पीपल्स पार्टी जी हुजे या तहरीक इंसाफ़ जी हुजे। छाकाणि असांजा जेके लीडर साहिबान जेके आहिनि, इहे हुकूमत खां ॿाहिरि निकिरी ईंदा आहिनि, पोइ वॾा बाअसूल थींदा आहिनि, पोइ ॾाढियूं अकुल जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, पोइ हीअ पंहिंजे असूलनि जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि त असां हीअ न कंदासूं, असां हीअ न कंदासूं। साॻी तरीक़े सां असां माना बसि पर हाणे हीअ माना ॼण ईंदा त माना असां जेको स्टेटस को आहे उनखे सॼो असां ख़तमु करे चैलेंज कंदासूं था कंदासीं। ॾिसो बेनज़ीर साहिबा 88 में जॾहिं इक़्तिदार में आई ऐं 90 में जॾहिं 6 अगस्त ते वई त चई त हाणे जेको कॾहिं मां इसा ख़ान खे क़बूल न कंदुसि ऐं उनजी सदारत में वज़ीर आज़म न थींदुसि। छाकाणि पोइ वरी जॾहिं 93 मामला तइ थी पिया, सेटिंग ठही वई, त बेनज़ीर साहिबा चयो त असां जेको आहे इसा ख़ान सां गॾिजी कमु करण राज़ी थींदासीं। नवाज़ शरीफ़ जेको बाजवा साहिब ते वॾी उनखे चिड़ हुई ऐं सभई मसइला जेके बाजवा सां ॾींहुं पाकिस्तान जेको तबाह थियो आहे, पाकिस्तान में जेको नुक़सानु थियो आहे, उनजो ज़िम्मेवार फ़क़ति उन वक़्तु जेको नवाज़ शरीफ़ जी नज़र में जनरल बाजवा हो। पर जंहिं महिल जनरल बाजवा खे एक्सटेंशन ॾियणी हुई 3 साल लाइ, नवाज़ लीग सभ खां अॻियां हुई। वरी मामला सेट करणा हुआ, उहो बाजवा ज़बरदस्त थी पियो। वरी जीअं इमरान ख़ान लाइ वॾे खां वॾी मतिलबु आउं इक़्तिदार में हाणे कोन ईंदुसि, 2/3 मेजॉरिटी मूंखे खपे ऐं आउं जो कंहिं बि तरीक़े सां जेको मामला सेट कोन कंदुसि, एस्टेब्लिशमेंट सां डील करे न ईंदुसि, ॿिया न ईंदुसि। त जेके असांजा जेके इहे जेके आहिनि लीडर साहिबान, जेके मुख़्तलिफ़ 3 वॾियूं पार्टियूं जेके आहिनि, उहे ॼाणनि था त असां पंहिंजे कारकुन जेको आहे, वर्कर जेको आहे, उनखे कीअं जो ब्रेन वॉश कयूं, उनखे असां कीअं पंहिंजे लाइ इस्तेमालु कयूं ऐं कीअं उनखे जज़्बाती इमोशनल करे पोइ बेगैर पस मंज़र में हली वञी मामला डील करे ऐं असां वरी इक़्तिदार में अचूं। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में इहे फ़क़ति ॻाल्हियूं आहिनि जेके ही घुरिजाइनि था असांजा हर जेके हुकूमत निकिरण खां पोइ वटि फ़क़ति इहो ई ॾेखारण जे लाइ आहे, या कारकुननि खे अट्रैक्ट करण जे लाइ जेको वसीलो आहे, उहो फ़क़ति इहो ई आहे। ठीकु आहे इदरीस लेगारी साहब। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, लास्ट कुझु मिनट्स आहिनि जेकर इन में तव्हां कमेंट कयो। अहसन इक़बाल जेके वफ़ाक़ी वज़ीर आहिनि, नून लीग सां उन्हनि जो तालुक़ु आहे, उन्हनि जो अॼु वरी इहो चवणु त सियासत में ॻाल्हियुनि जा दरवाज़ा कॾहिं बि बंदि न आहिनि थींदा। इमरान ख़ान असां सां वेहे ऐं वेही ॻाल्हियूं करे
धुरियूं जेकॾहिं चाहिनि बि थियूं ॻाल्हियूं करणु, पर शायदि उन्हनि खे अहिड़ी का ताक़तवर धुर खपे जंहिंजी छपर छांव में वेही करे ॻाल्हियूं कनि, या हिक पासे ॾांहुं हिक ॿिए खे छिकियो पियो वञे अदालतुनि ॾांहुं, ॿिए पासे वरी ॻाल्हियूं, इनखे कीअं पिया ॾिसो सर? इनखे तव्हांखे मां भेटाए थो ॾियां न, द चीफ ऑफ द आर्मी स्टाफ वियो आहे मीरान शाह, ऐं उन पंहिंजे जवाननि खे हौसला अफ़ज़ाई कई आहे ऐं मैसेज ॾिनो आहे तमामु क्लियर दहशतगर्दनि खे ते असां जेको आहे तव्हांजे घर ताईं पहुचंदासूं, ऐं उन ॿियो इन जो रुख मैसेज जो इहो आहे, ऐं तमामु इहो हिकु इंस्टीट्यूशनल मैसेज आहे, इस्टेब्लिशमेंट तरफ़ां क्लियर मैसेज आहे त मुल्क जे अमन अमान खे असां क़ाइमु रखणु असांजी अवलीन तरजीह आहे। इन जे करे ते असांजो मईशत जो बि हिकु दारोमदार फ़क़ति इन ते आहे। हाणे इन ॻाल्हि खे खणी अहिड़ो तव्हां सियासत ॾे, सियासत बि उन वक़्त ताईं क़ाबिल क़बूल आहे रियासत खे जेॾी महिल सियासत मईशत जी टोटल तबाही जे साइड ते तक़रीबन थी वई आहे, माना बैंकरप्सी जे साइड ते बिल्कुलु न वठी वञे। इमरान ख़ान जे लहण जो जेको ख़बरूं अचनि पियूं, हिकिड़ो मक़सदु इहो बि हो त बाक़ी ॿिया त खोड़ सारा हुन जा पहलू हुया, पर हिकिड़ो इहो बि हो त मईशत तबाह पई थिए हुते, ऐं ॿियनि मुल्कनि सां असांजा रिलेशन्स ख़राबु पिया थियनि। हाणे अचो इन ते सियासत जे करे जे बिल्कुलु मुल्क वाक़ई डिफॉल्ट थो थिए, ऐं जे आसरो आहे टके पैसे जो को टेक्नोक्रेट्स में या ॿियनि में या ॿिए कंहिं सिस्टम में त थोरो मुल्क खे पंहिंजे पेरनि ते बीहारनि, त उन लिहाज़ सां ज़ाहिर आहे पोइ रियासत त अची वेंदी पंहिंजे एक्शन में, ऐं रियासत जो वॾे में वॾो इदारो जेको आहे उहो असांजी फ़ौज आहे। त उन लिहाज़ सां ॾिठो वञे त अहसन इक़बाल जेको चवे थो पियो त असां ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं, इन्हनि खे ॻाल्हाइणो पवंदो, छो जे इन्हनि खे ज़रूरु इन शइ जी रियासत जे तरफ़ां इहो अहसासु ॾियारण जी कोशिश कई वेंदी हूंदी, ऐं कई पई वञे त तव्हां थोरो पाण खे संभालियो, छो जो मुल्क हाणे इन जो मुताबिक़ नथो थी सघे। उन लिहाज़ सां मां सम्झां थो पियो त ही विहण जो कंदा, ऐं इमरान ख़ान वापसि असेंबली में बि अचण जा उनजा काफ़ी चांसिस आहिनि नेशनल असेंबली में, ऐं ही जेका डिज़ॉल्व विज़ॉल्व जो मामिलो आहे इहो बि मां सम्झां थो पियो त इहो मामिलो बि टली पवंदो, छो जो इशारो ॾेई छॾियो आहे। जी ठीकु आहे सर। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, सर लास्ट 30 सेकेंड सर, इन ते अवां जो छा कमेंट आहे ॻाल्हियुनि वारी जेका आहे नून लीग पारां? महताब, ॻाल्हियुनि खां सवाइ को रस्तो ई कोन्हे। आउं त पहिरें ॾींहं खां वठी चवां थो, बग़ैर कंहिं ॿिए कंहिं धुर खे विच में विझण जे सियासी जमायतुनि खे हिकिड़ो ग्रांड डिस्कशन जेको आहे सो करणु घुरिजे। उन में न रुॻो इहे जमायतूं जेके अंदरि ऐवान में वेठल आहिनि, पर उहे सभु जमायतूं जेके ऐवान खां ॿाहिरि वेठल आहिनि उन्हनि में बि थियणु खपे, ऐं उन खां पोइ मुल्क जे अंदरि जेका दहशतगर्दी जी लहर उभरी आहे उन खे ख़ुदि रोकण जे लाइ उन में बि उन्हनि खे इन्हनि शयुनि ते सोचणु खपे, गौर वीचार करणु खपे, छाकाणि त सवाइ पाण सियासतदाननि जे ॻाल्हाइण जे ॻाल्हाए रस्ता कढण जे ॿियो को बि हल कोन्हे। ठीकु आहे, इदरीस लिगारी साहब 30 सेकेंड सर प्लीज़ क्विकली। जी जी मेहताब अली साहब, बिल्कुलु ही असांजा लीडर जेके साहिबान आहिनि, हुकूमत जेका आहे उहा मुल्क जी वसीतर मुफ़ाद ऐं अवाम जे वसीतर भले लाइ हीअ हींअर बि ॻाल्हियूं कनि था, ऐं ॾींहंनि में बि ॻाल्हियूं कंदा, तंहिंजे करे हल उन में ई आहे। ठीकु आहे, ॻाल्हियूं जेके आहिनि उहे अणटर आहिनि, ॻाल्हियूं लाज़मी थियणु खपनि। थैंक यू सो मच इदरीस लिगारी साहब, थैंक यू सो मच प्रोफेसर इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच डॉक्टर जमील अहमद खान साहब, अवां पंहिंजा कमेंट शेयर किया। नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत गुज़िरियल ॾींहुं लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले खे जंहिंमें उन परवेज़ इलाही खे वॾो वज़ीर बहाल करे छॾियो आहे, उनखे सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण जो फ़ैसिलो कयो आहे। इन हवाले सां ज़रियनि दावा कई आहे त ड्राफ्ट जेको आहे उहो बि वज़ीर आज़म हाउस में तयारु थी चुको आहे, ऐं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी सदारत में अहम इजलास थियो आहे, जंहिंमें इन ॻाल्हि ते गौर वीचार कयो वियो, मुशावरत कई वई, उनखां पोइ इहो ड्राफ्ट जेको आहे उहो बि तयारु कयो वियो आहे। इमरान ख़ान लाहौर में जेका सहाफ़त सां ॻाल्हि ॿोल कई आहे, जनरल बाजवा ते हुन जहिड़ी रीति वरी नओं इल्ज़ाम लॻायो त आसिफ़ अली ज़रदारी ऐं मुराद अली शाह सां हुन डील करे रखी हुई। इन ते बि पैनलिस्ट पंहिंजी राय शामिलु कई। इलेक्शन कमीशन जेकॾहिं कंट्रोल्ड आहे त पोइ इमरान ख़ान वधीक कहिड़ियूं उमेदूं रखे थो, इन ते बि ॻाल्हि ॿोल थी आहे। अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो, ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।